नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ ते पहुंचायूं नौशर फिरोज़ मां त डीसी शाहज़ेब शेख जी मुक़ररी खे 1.5 महीनो गुज़रण बावजूद ज़िले में इंतज़ामी बहरान अञा ताईं बरक़रार आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुंचायूं पिया नौशर फिरोज़ मां डीसी शाहज़ेब शेख जी मुक़ररी खे 1.5 महीनो गुज़रण बावजूद ज़िले में इंतज़ामी बहरान बरक़रार आहे। डीसी शाहज़ेब शेख 15 ॾींहनि खां पोइ ऑफिस पहुतो, रुगो 10 मिंट ऑफिस में वेहण बाद वापसि रवानो थी वियो। इंतज़ामी बहरान सबबि मुख़्तलिफ़ खातनि जा कम तोड़े रेवेन्यू खाते जा केस रोलड़े जो शिकार आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज़ जे ख़सूसी रिपोर्टर अख्तर ख़ासकिली खां। जी अख्तर, अपडेट कजो। जी ही डीसी आहे शाहज़ेब शेख जी नौशर फिरोज़ में पोस्टिंग के 1.5 महीने खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, जंहिंखां पोइ बि ज़िले में इंतज़ामी जेको बहरान आहे उहो बरक़रार आहे, जंहिं सबबि अवाम सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। डीसी शाहज़ेब शेख 15 ॾींहनि खां पोइ अॼु रुगो 10 मिंटनि लाइ ऑफिस जो जेको आहे उहो चकर हणी वापसि रवानी थी वियो, जॾहिं त जेके मुख़्तलिफ़ खातनि जा जेके कम आहिनि ऐं जेके रेवेन्यू खाते सां लाॻापियल केस आहिनि उहे रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। डीसी शाहज़ेब शेख ऐं ॿियो लाॻापियल अमलो ऑफिसुनि में मुसलसल न हुजण सबबि सेल सर्टिफिकेट्स ऐं डोमिसाइल थियण वारो जेको कमु आहे उहो पिणु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। होॾां ज़रियनि वटां मालूम थियो आहे त रेवेन्यू रिकॉर्ड मुख़्तियारकार जी जेको सेल आहे उन में हुजण बदिरां प्राइवेट कोटवारनि हवाले कयो वियो आहे, जंहिं सबबि जाली इंट्रीज़ जो जेको आहे उहो ख़दशो ज़ाहिर पियो वञे। ॿिए पासे ज़िले जे अक्सर इलाइक़नि मां बरसाती पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे ॿोॾ जेके मुतासिर आहिनि उहे सख़्तु सर्दी में जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जा अहंज जेके आहिनि उहे वधी विया आहिनि। ज़िले नौशर फिरोज़ में अटे जो बहरान ख़तमु करण लाइ जेके डीसी नौशर फिरोज़ तरफ़ां ऐलान कया विया हुआ उहे पिणु बेअसर साबित थिया आहिनि। 150 खां 170 रुपया फ़ी किलो जेको अटो आहे उहो विकिरो थी रहियो आहे, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु मिछाणी रोड तां गोदाम मां अटकियल जेके 5000 कणिक जूं बोरियूं हुयूं उहे अञा ताईं फ्लोर मिल मालिकनि ऐं अटे चकी मालिकनि हवाले पिणु जेके आहिनि उहे न थी सघियूं आहिनि। इन हवाले सां शहरियुनि जो चवणु हो त रुगो नौशर फिरोज़ ज़िले में रुगो चहिरो तब्दील थियो आहे। मौजूदा डीसी शाहज़ेब जेको शेख आहे अॻूणे डीसी ताशफीन आलम जी फोटो कापी आहे। चहिरो तब्दील थियण सां अवाम खे जेको आहे उहो को बि लाभ जेको आहे उहो न मिली सघियो आहे। जी अख्तर ख़ासकिली अपडेट करण लाइ जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नौशर फिरोज़ मां अख्तर ख़ासकिली अपडेट करे हो। डीसी शाहज़ेब शेख जी मुक़ररी खे 1.5 महीनो गुज़रण बावजूद ज़िले में इंतज़ामी बहरान अञा ताईं बरक़रार आहे। डीसी शाहज़ेब शेख जी मुक़ररी खे 1.5 महीनो गुज़रण बावजूद नौशर फिरोज़ ज़िले में इंतज़ामी बहरान अञा ताईं बरक़रार आहे। डीसी शाहज़ेब शेख 15 ॾींहनि खां पोइ ऑफिस पहुतो, रुगो 10 मिंट ऑफिस में वेहण बाद वापसि रवानो थी वियो आहे। इंतज़ामी बहरान सबबि मुख़्तलिफ़ खातनि जा कम तोड़े रेवेन्यू खाते जा केस रोलड़े जो शिकार आहिनि। डीसी ऐं ॿियो अमलो ऑफिस में न हुजण सबबि सील सर्टिफिकेट ऐं डोमिसाइल ठाहिण वारो कम बि मुतासिर आहे।